नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में सोलंकी बिरादरी जो मेड़ाको सोलंकी हाउस ते वॾेरो अली असगर सोलंकी जी सदारत हेठि में थी गुज़रियो आहे, जंहिंमें सोलंकी अबड़ा तकरार जे हवाले सां मेड़ाके खे ख़िताब कयो वियो आहे ऐं चयो वियो आहे त वॾेरो अली असगर सोलंकी जो हिकु इशारो सोलंकी बिरादरी लाइ काफ़ी आहे, जिते सोलंकी बिरादरी जे अॻुवाण पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदे चयो आहे त वॾेरो अली असगर सोलंकी जे हुकुम ते कि जेको सोलंकी कट थियो आहे, मां सभिनी खे दिलि जे गरम सां वेलकम चवां थो ऐं अस्सलाम वालेकुम ॾियारी चवां। जीअं त जेको प्रोग्राम तव्हांजे अचण जो मक़सदु असांजे क़ौम सां कुझु ज़्यादती ऐं ज़ुल्म थिए पियो। रिसेंटली जेको हाणे ॾाढो थियो आहे अबड़ा बिरादरीअ खां भाउ सलीम सोलंकी जे भाउ सां भाउ अख्तर सां, इहो सिधो सो ॾाढा इहो ज़ुल्म आहे जेको बर्दाश्त करण खां ॿाहिरि आहे। इंशाअल्लाह इन जो असांजे कानून जे तहत जेको आहे पंहिंजो हक़ वठंदासीं। वी विल फाइट फॉर द राइट। असां पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदासीं, पंहिंजो हक़ ॻणी वठंदासीं ऐं इहो हक़ असांजो वॾेरो अली असगर सोलंकी साहिबु वेठो आहे, जेको हुननि खां कानून जे तहत हर तरीक़े सां वठी सघे थो। मां पंहिंजी क़ौम जो वधि थोराईंदो आहियां ऐं हिते कुझु ॿियूं क़ौमूं आयूं आहिनि परे परे खां। असांजी क़ौम जा सलवान जेके दादू खाया, कुझु रियासती खाया, कुझु ॿियनि इलाइक़नि खां आया आहिनि, असां उन्हनि जा वधि में थोराईंदा आहियूं। मां इहो तव्हांखे वरी अर्ज़ु थो कयां त हीअ असांजी क़ौम तॾहिं तरक़ी कंदी जॾहिं असां वटि तइलीम हूंदी। छो अबड़ा बिरादरी जेको ही कमु कयो आहे, इहो घणो कमु कयो आहे तइलीम जे लिहाज़ खां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।